अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन बंड जी खानवाणे में CIA पासबान अकबर चन्ना जी ओचितो बदिली जो ॿुधी सभी शहरी दुकान छॾे रोड ते निकिरी आया ऐं CIA अकबर चन्ना ज़िंदाबाद जा ज़ोरदार नारा हंया ऐं बदिलीअ ख़िलाफ़ सॼे ज़िले समेत तहलकनि यूसुफ में रैलियूं कढियूं, जंहिंमें खानवाण, कंडियारो, मैरापुर, बिरिया रोड, नौशरो फिरोज़ ऐं मोरे में ताजिर बिरादरी, अमन कमेटी, समाजी तंज़ीमुनि शहरी तरफ़ां एहतजाज कंदे CIA अकबर चन्ना जी वापसी मुक़ररीअ जो मुतालबो कंदे चयो आहे त असांजे ज़िले में अकबर चन्ना अमन अमान बहाल करायो आहे, जंहिंखे सियासी कामरनि बदिली करायो आहे। हुननि DIG नवाब शाह RPO हैदराबाद खे चितार ॾींदे चयो त अकबर चन्ना जी बदिली न रोकी वई त असां एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। मंशियात ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऋण ॿारण ते हिन फ़र्द शनास ऑफिसर खे हटायो वियो आहे। हिन जी कारकर्दगी ॾिठी वञे त हिन केतिरा ई मुक़ाबला करे शहरनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कई आहे। उन मौक़े ते मोहम्मद असलम राजपर, अब्दुल कयूम मीमुन, वहीद राजपर, अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त CIA इंचार्ज नौशरो फिरोज़ अकबर चन्ना जी बदिलीअ खे रोकियो वञे, साॻी जॻह ते मुक़ररु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।